बगाल थी दिल में हिकिड़ी त दिल तमामु वॾी थी वई आहे पशेमानी थी आहे मूंखे जंहिं करे वेही रहियो आहियां ॻाल्हाइण दिलि में चढ़े थी दिलि वॾी हिन करे थी वई आहे जो ही टे चारि अॻियूं मां ॾिसां थो जिन अदायगी कई आहे हीअ आहे मां सोचां थो यार मोरे जहिड़े शहर में सचपच माना हिन जी कहिड़ी सियासी तरबियत हूंदी कहिड़ी हिन 40 साल गुज़र कई हूंदी नंढियूं त आहिनि हिन जी कहिड़ी ज़िंदगी आहे हिननि में हेॾो इस्तेमालु ई रहंदा साईं ॻाल्हि पियो कनि मुंहिंजी दिलि वॾी थी आहे इन्हनि खे ॾिसी दिलि पशेमान थी आहे हाणे हेड़ियूं बि करे सघनि थियूं त असीं त ठीकु ठाक छा थियो आहे असांखे असीं त करियूं त कुझु कोन था हुन हिसाब सां सख़्तु पाबंदी न हेठि आहिनि मुर्जूं नंढियूं आहिनि औरतूं बि आहिनि मां हिन खे माज़ूर नथो चाहियां सच में चवां मूंखे दिलि में अॼु अलाए मूंखे लॻंदो ॼण मां पाण माज़ूर आहियां जेकर मां पंहिंजे उन खे ॾिसां थो ऐं जंहिं नमूने मां हलां थो मूंखे त पंहिंजो पाण माज़ूर पिणो लॻे थो मां माज़ूर आहियां शायदि ही छा में माज़ूर आहे माज़ूर रसी हूं जंगू बाऊं सभु अथऊं करण खां बुखार चढ़ियो वञे माज़ूर रसी जाए तंहिं करे मुंहिंजो ख़्यालु आहे यूनुस ज़रूरु चयो पर मुंहिंजी दिलि चए थी हिन 3-4 ॾींहंनि लाइ जिन शहर पढ़िया उन लाइ घटि में घटि काई तकरीर मां का कोन कंदुसि हिकिड़ी ॿ ॻाल्हि आहे विच विच में ख़्यालु आयो त उहा तव्हां शेयर कयो मूं ॾाढो सोचियो वेठे वेठे त इहा इज़त किथे आहे सवलो कंहिं ज़िक्र कयो इज़त जो मां ॾाढो दिमाग़ विड़ायो जेको वेठे मां सोचियो कि इज़त मासी किथे आहे मासी आहे पोइ इहा चाची आहे नानी आहे कहिड़े हंधि रहंदी आहे असांजे पाड़े में हुई हिकिड़ी ॿुधाए हाणे छोकिरियुनि जे माण्हुनि इज़त नालो कोन था रखनि फैशन ई मटिजी वियो आहे ओड़ियूं हूंदियूं हुन में तव्हांखे इज़त मिलंदी नौजवान में इज़त नाले खां माई कान मिलंदी तव्हांखे त इज़त जो नालो कोन था रखनि माण्हू तव्हां थोरो गौर करियो मर्द थोरे औरतूं इहा इज़त कहिड़ी मुसीबत आहे किथे रहंदी आहे छा आहे कद पुत केतिरो अथसि रंग रूप केतिरो अथसि हूंदी छा आहे मूंखे सम्झ में कोन थो अचे इहा इज़त छा आहे इहा इज़त मुंहिंजे टोपी में आहे मुंहिंजे इनक में आहे मुंहिंजे रुमाल में आहे औरत जे रए में आहे उनजे बुरके में आहे किथे आहे बुरको त कपिड़ो आहे रओ त कपिड़ो आहे न इज़त किथे आहे हिन में आहे छा मूंखे त नथी अचे तव्हांखे मूंखे ॿुधायो हिन रए में जेकॾहिं का इज़त आहे त मेरो थी वेंदो आहे हे फाटी पवंदो आहे हे ख़तम बि थी वेंदो आहे त पोइ इज़त ख़तम न थी जेका असीं सभु विझंदो पिटियूं था इहा इज़त हालो तसवर था कयो त इज़त जेका आहे सो औरत में आहे औरत खे छा में पेरनि में अथसि गोॾनि में अथसि मथे में अथसि अखियुनि में अथसि कननि में अथसि सूंठुनि में अथसि ॿाहुनि में अथसि छा में अथसि इज़त आहे का जगह तो होंगी ना पता हमें नहीं आता ये बेटा बोले ये करे इनमें ना है हलो ठीक है भला उम्र में हम लोग को चक्कर भला पर ये जगह बाहर होता है ना बाहर खिंचल करने बाहर खिंचल में भी नहीं होना उन्होंने ऐसी इज्जत को नहीं होना देखो पोड़ी उठी नहीं होना वो पे तो हाथ उठी नहीं होना उन्हें कहीं से ना तो पहले भले को पोड़ी थी मना ये इज्जत जेका है पहले साल खान में 12 साल जी कान हुंदी है वरी 40 खां में मान घणे ते कान हुंदी है मना इन 15 खां भी 40 ने विच में किथे इज्जत आई है इया तो किथे हुंदी भला जवान औरत के ऐसी नहीं थी ना आजादी से कि बूढ़ी के दीदा दे चलो भले डॉक्टर ने उन्हें धक्का धक्का खाए ए तुम्हें बाहर ने कुछ हुन तो खेत तेरी का उन्हें तो गैरत का नहीं दी बाहरी देव का नहीं दिया घणे का भला हम लोग समझूंदा रे इज्जत जेका है औरत में आ इन उम्र में आ जेका कहे थे नजर अचे थी भला को या इज्जत जेके मर्द थोड़े औरत के समाज में उनके ऐश्वर्या राय माधुरी दीक्षित में छुना नजर आई वो तो टीवी दे बैठो सॼो फिल्म में बैठो उन जे असर मर्द पे अखु फड़े पूरा फड़े दिसंदा है मायो भी संजो पर मायो बेले दर मर्द बेने दर सर माधुरी दीक्षित ऐश्वर्या राय में पे इज्जत ताके नजर का थी है बस कुड़े न में घर बची है हां आसानी न बची ना खबर या तो बची ना फोटो रखना रे नी में फोटो रखना मोबाइल रखना रे सब पढ़ाई में बचा सभी छो माने इज्जत है जेका असी चों था या औरत में न थी औरत में माधुरी दीक्षित ऐश्वर्या औरत में है बेनजीर औरत ना है था जेकर औरत में इज्जत आ तो औरत ये सब बहन इनमें न कान थी लभे ताके असी सॼो ॾींहुं ॾिसूं था
हलो भला ठीक है ये मशहूर है भला ये भला फजदा के वदा करूं ये आईनी पहले छड़ी उते करे ये आयो न इनन के घर शरण में है परवाह का न करे ये भला ये हूं तो फरस्ता करे भला ही ने छोरा छोरा बाहर छानेबाजी करना है सारे पाड़े हम बाहर गिची में कॉलेज के बाहर ये पराई छोकरे के ताड़ींदा है भला वो ऐश्वर्या राय माधुरी दीक्षित परे थी ना भला ये का सारे पाड़े ओड़े में भरसा उसान के ऐसी दिसना उसले ताड़ीबाजी करना हो उत्ते जे के तेरे मायने ऐसे दिसना उत्ते इज्जत केड़े दी है उत्ते का है ना उत्ते वो बोले जो यार इज्जत जे के इज्जत करे सजूरी मत होता काम दे जो मैं जो करता काम ये आए किथे मन से मेहनत नहीं करना बोला ना तो माता का तो साल हो जाएगा वो तकलीफ ठीक है नहीं करे मतलब कोई ने इज्जत एक बोलो ना काम थोड़ी मुझे मदद कर दो ये अल्लाह भेज सकते हैं कि मां को बोले हेलो ठीक है फरसा के लिए इज्जत ने जे करे यार औरत रिए पर्दे हले नी तेने करे इज्जत मुसलमान भला कोई इज्जत केडी थी वने हली तेरा मन लोशरे मोरे बापा जो मायो बार बचा वठी कराची वने रो उते ते समुद्र ते बुरका बुरका लाए घुमन थे असां घणा अफगानी में जेके चवंदा तालिबान ये जेके सब भैया सब कराची में छा अफगानिस्तान में जेके सब भैया सब भैया मायो घुमन फिरंदो अफगानिस्तान में उते माइने डंडो वजह कराची यार मन फिरन बैठा तो को मने ये इज्जत ते हुई हेडे की बिगड़ थी है एकड़ो मानो मोरे में बैठो आ पानी मां भेण प्रजा के बाहर वठी उनके गैरत में सुते बेइज्जती में सुते कराची आ के 500 होटल आ के बड़े आलीशान प्रोग्राम उते वठी तो उते को पाण पे लगी थी तो यार मुझे माई बुके पता है दरजा शादी से पता इते तो मैं हाय फाय माई क्यों नहीं है उते तो को ला रहे खड़े उते इज्जत करे थे माना को ये इज्जत करे इते कान है ये नहीं तो कोई किथे है मिसाल को मानो चे तो यो इज्जत इन सेंस में तो को बिलो मानो ता के हमलो करे ता के घूरे दिसे तो अब घूरे माथो दिसाना औरत के घूरे मां पे दिसा इज्जत होने की खराब थी फेचल माथो कया बुरी नजर से माथो दिसा हमलो माथो करया लालच में माथो रखा मूसा हो जे बा जोकम थी तो बाकी देर सा ना हो तो मारा ये इज्जत किथे रही हलो वाला ठीक है ने कब चली उधर एकड़ा ता है रे तो छन मर ता मैं शायद खबर न हो जे इने घाटा यार थी ना वो सजो नी मां बहन के कथु गाल बिना रखे सच तो बुधाए ऐ उन्हें गहरी दोस्ती जी अलमत आया कि जो घाटो यार है वो मां बहन का आसान जा गाल दो आई ने मुंह के गड़े उचली पदो थोड़ी घार तो नहीं मुझे मां बहन विड़ी पाओ ता कुछ और देख करो यही दोस्त है ना एक डेटा है आहन भी यार घाटा को इतने इज्जत काटे भी दाना नहीं देखो ता अपने मां बहन के निशान पर बना है तो इज्जत का नहीं तो आही किथे हेलो सपोज ता के पर ठीक है मुंह के घूरे बिछो माना ना तो मिसाल तो है के शायद ये समझ में छे हेलो वो कुत्तो बैठो रे मां हल मेरे से ठगा थोड़ो कढाया भींडना से गाड़ी चढ़या नु कुत्तो ही नो मुजोडो कुत्तो सोचो कुत्तो तो मैं ही पिछली कर दिया दो यानी जेके औरतों ने जेके इज्जत है ने तो मां जो मुझे साड़ो मां थोड़ा गौर करे तो मर्द का तो सब बेइज्जत ही नहीं करेगा ये के जेकड़ा औरत जो घर का बाहर निकलने बेइज्जती है मर्द तो सजोरी साना ना फिर हमारे ये बेइज्जत को नस्ल क्यों था इज्जत है जेकड़ा चौथी बारी में अब घर में मानो बंद होंगो ले इज्जत है तो को असली जो साना मानो सजोरी बाहर बैठा पर मन असली बेइज्जत आयो जाए आसानी का इज्जत का नहीं था वसी की मुसीबत है यह जगह इज्जत गैरत शर्म हया अला अच्छा जो छा छायो छाओ माखे अन्ना सुदो कान थी लगे या हुंदी किथे है केड़ी मुसीबत आ नालो छाता कदबुत छाता मगर का दिल लगे थोड़ो गौर करो भलाई रियासत है भलाई पुलिस है भलाई जागीरदार है सरदार ये के सब देंगे या दुदासी ये ता सब घर में बारा बिछाइन छा ताके मना कंधा छा थाने दा पुलिस जो आया है ताने घरे दरदे दी तुम माई बाहर निकले दिले तबे यारी
कॾहिं थियो आहे न इन समाज में सिस्टम में को ॾोह न आहे। मां ॿी ॻाल्हि थो करियां, इहे जेके घणी इज़त आहे जंहिंजो बुनियादी चकर किथे आहे, पाड़ किथे मोड़े थो, पंहिंजे पासे आहे, रियासत में बि आहे, समाज में बि आहे, माण्हुनि में बि आहे, ॿिए पासे बि आहे, सभिनी हंधि आहे। पर बुनियादी तौर ते किथे मां फ़क़ति उहा ॻोल्हे की आख़िरी ॻाल्हि इहा ई कंदी बसि, मां ॿिए पासे का ट्रेक नथो करे। त मूंखे लॻे थो जेसिताईं औरत इन इज़त जे इन रहे मां जान न छॾाईंदी तेसिताईं मर्द बादे सियासी तकलीफ़ सां कुझु कोन कंदा। उनखे सम्झायो वियो आहे तूं इज़त आहे, तूं असांजी गैरत आहे, तूं शर्म आया आहे। कान्हे औरत शर्म आया गैरत जेकर हुजे हिन समय मिसाल में किथे नज़र अचे हा न। मायूं माइंड सां मिलनि तूं पोइ उते केॾे वेही इज़त हुनजी। हलो ठीकु आहे, असीं तो ॾिसण जो थोरो मिलण जो तरीक़ेकार जो चकर आहे। असीं हथ ॾींदा आहियूं, ॿाहिरां माइनि खे हथ ॾींदा आहियूं, मिट माइट ॾींदा आहियूं, शहर में न ई ॾींदा आहियूं। उनजी रस्म आहे। खोड़ सारा मुल्क दुनिया जा इलाइक़ा आहिनि थुकूं हणी आजा कंदा आहिनि माण्हुनि खे। कंहिंखे तव्हां वॾी थुक ई ख़ुशि थींदो त मुंहिंजी हुन आजा खे हा सच थो ॿुधाए। मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि दुनिया में इज़त ॾियण जा, ऐं मिसाल ॿिया ॾेई सघां थो, पर मूंखे अजीब थो लॻे। खोड़जाइनि ॾे इज़त ॾियण जा खोड़ सारा मिसाल तरीक़ेकार आहिनि। असां वटि हथ ॾींदा आहियूं कंहिंखे, किथे बि कान्हे ॻाल्हि कूड़ी इज़त जेका ठाही आहे माई जे लाइ कोड़ की शइ आहे, ज़ंजीर आहे, कुझु बि कोन्हे। इज़त जो जेको चकर ठाहियो छा थोरो गौर करियो, इहा इज़त किथे बि कान्हे। इहा इज़त तव्हांजो घर, तव्हांजो पाड़ो ऐं तव्हांखे सुञाणण वारा 15 10 15 50 माण्हू बसि। अलाह अलाह केरु सलाह। ही जेके असांजा 50 लाॻापा आहिनि मिट माइट सोट मासा पुफा घोड़ो पाड़ो दोस्त यार कंहिंजे पासे हुजे ओड़े पाड़े जा, फ़क़ति इते न इज़त आहे। जेकॾहिं न हुजे हाणे कराची में करे वञे पोइ हिते छो थी थिए? तव्हांखे हर हिकु वॾी वॾी ॻाल्हि इहा हूंदी आहे त मां मोरे जे चौकनि जा वाक़ बनाए नथा वठां। मिसाल ई सम्झायां, मिसाल तौरु मां जंहिं नौशहर में रहंदो हुउसि, हाणे कॾहिं हैदराबाद थो रहां, त असांखे वॾी वॾी कहाणी इहा आहे त मुंहिंजे भेण माउ सोट मासा जे बारे में इहो जेको साम्हूं वारो घरु आहे, पाड़े वारो जेको आहे, इहो न ॾिसे या इहो कुझु न चवे। बाक़ी सॼो जान ॾिसे, सॼो जान पियो ॿुधे, मूंखे का परवाह कान्हे। यानी इहा जेका इज़त गैरत शोहरत जेको तव्हां नालो जो था शर्म हया जो, इहो तव्हांखे थोरो ध्यानु ॾींदो, थींदो सवाब मिलंदो न ॾींदो त तव्हां ॾींदा सवाब कटणो त ॾियो, न ॾियो त न ॾियो। ही जेके 50 तव्हांजा लाॻापा आहिनि न, सच पुछो फ़क़ति हिते रहे, ॿियनि किथे बि कान्हे। हे बेड़े जी सभिनी जो हां फाटे, बेड़े जी कहिड़ो छा कयो, कहिड़ो आसमानी किरायो, जेको कुझु बि कयो उहा त माना महा हो थी न, उहो लफ़्ज़ मां चई नथो सघां। जेकॾहिं असांजा मन जेके सॼो ॾींहुं बजा करे सॼो ॾींहुं पंहिंजी वोट में वीचार करे एक्सरसाइज़ ॾींदी आहे हुनखे, त पोइ उहे छा था कनि? यानी कि ॿी लीडर खे ॾियनि था, तव्हांखे असां नथा कनि। छो? जेकॾहिं तव्हां चाहियो थियूं, मां मर्दनि खे नथो कयां, चाहे हिननि खे शाबाश आहे 5 मायूं वठी आया, त हिन ते ॾोह कोन्हे, हिन ते बहस कान्हे, घटि में घटि तव्हांखे थो चवां। इहो इज़त वारो जेको कूड़ो भरम आहे, इहो टारियो। ऐं इहो किथे बि कोन्हे, इहो फ़क़ति तव्हांजा 50 लाॻापा उन्हनि में आहे बसि। ॿियनि तव्हांखे एॾो ताक़त ऐं सगारो नज़र न ईंदो। हीउ जेको पाड़ो मिट माइट न जेके 15 20 50 घर आहिनि, इन्हनि सां बगावत करियो, रियासत जा दुनिया जा मुक़ाबिलो थोरो अथव। इहे ई तव्हांखे ताना मेणा ॾे टुमका ॾियो, तव्हांजे माउ पीउ तव्हांजे सोट मासा फुफाट चाचे मामे कन भरींदा आहिनि। अड़े तुंहिंजी बाई खे 6 ॿार भला पाणे खोसे खे ख़बर हूंदी यार मुंहिंजी बाई कहिड़ी आहे, हूंदी न हिन हिकिड़ी ख़बर। मायूं लाइ कहिड़ियूं मायूं लिखत कोन्हे, मर्द कहिड़ा सुञाणे वेंदो, अदा नूर मुंहिंजो मारो उठ इहो सुञाणे वेंदो। अरे हीअ जेका मुंहिंजी भेण आहे, हे ख़ुदि सां सुञाणे छा ॾे, या तव्हां सभु सुञाणो था, बंदो सुञाणो न मूं सां तव्हांखे तारीफ़ आहे, इन करे सुञाणो हूंदो न। भाई जावेद राजपरा जी शायदि राजपरा मां जी का हूंदी मिठी माई, अदा मुंहिंजी भेण आहे अख़बार में, पर तव्हां मां घणनि खे ख़बर आहे, पर नूर राजपरा खे केरु चवंदो हा इहो माइट हूंदुसि। मां हिन केरु थो सुञाणे, जेके सॼो ॾींहुं कोट में बंदि आहिनि। इहे 15 20 घर अथव,
जेकर समझो जो कुछ करणो तव त पहिरियों कम इहो कयो ये 15-20 घर या 50 लॻा पता इन्हनि जी कान न कढो इन्हनि जी कान कढंदो गरी सड़ी मरी वेंदी ये एॾा साड़ जा भरियल अथव सच थो ॿुधायां हिन सिस्टम जे करे उन जो कुझु नेचर में कोन्हे त मिज़ाज में कोन्हे जेकर तव्हांखे सम्झ में न ईंदा आहे घणे में घणो माइनि जहिड़ो केसा थींदो आहे ससु नूंहं थींदो आहे ॾेराणी निराणी जो थींदो आहे जेके पाण छूं हूंदियूं आहिनि रत जा रिश्ता सॼो ॾींहुं सड़ंदियूं आहिनि सड़ो न पिया उन जेके कराची में छूं बंगलनि में ॿिए पासे जेके अयाशी ज़िंदगी जीअं थियूं उन में छो त बुखार चढ़े तव्हांखे यानी तव्हां कारूं ते रोड ते 50-100 रोज़ लखे कारूं गुज़रंदियूं न पर बुखार उन ॻाल्हि ते छो चढ़ंदो आहे जेको पाड़े वारो हुयो असांजो सोट मासा कार वठींदो असांखे बुखार छो चढ़ंदो आहे यार हिन बि कार वठी छॾी हिन बि बंगलो वठी छॾियो ऐं हिन वटि दूरी ऐं हिन वटि 10 जोड़ा ऐं हिन वटि केॾो सोन अब सोन जोड़ा ॿियनि 50 लख में आहिनि करोड़ में वटि बि आहिनि पोइ हिन ते ॾाढो बुखार छो थो चढ़े वरी उहा आहिनि रत जा रिश्ता का न रत जा रिश्ता आहे रत जा रिश्ता फ़क़ति इन जे करे आहिनि उते हुन घर में ॼावा आयो बसि रत जो रिश्तो छा थींदो आहे मुंहिंजी कान थिए परवाह मुंहिंजी मारो फट कान थिए सदर मुंहिंजी माउ भेण जो सौट मासा कान थिए मुंहिंजी परे जी माइट अलाए किथां परे जो दसी बाजू माइट जो मां हिन सां उथां में छो मां पंहिंजी माउ भेण सौट मासा सां वधीक न कंदी उन वधीक ॾींदो छो कहिड़ी पंहिंजे करे इहा इज़त जेके ॻोल्हणी अथव लभंदव किथे बि कान्हे जेको मिसाल में किथे बि कान मिलंदे इहा हिते अथव जेके 15 घर अथव तंहिंजे करे पहिरीं बगावत तव्हां कयो जेके तव्हांजा वेझा लॻा पिया न इन्हनि जे अॻियां क़ैद थी वियूं माठ थियव तव्हांजी ॿेड़ी बुरी ऐं इन्हनि तव्हांखे फसाए रखियो मां नथो चाहियां नफ़रत करियो हुनजो एतिराम करियो हुनखे इज़त ॾियो जेतिरो लहण थो हुनखे ॾियो बिल्कुलु ॾियो पंहिंजी ज़िंदगी में जियो न रुॻो अदाकारी करणी आहे छा फलाणो छा थो चए फलाणो छा थो चए सोट मासा जे करे पीउ रिश्तो तय कंदो आहे न त मुंहिंजी न्याणी ॿाहिरि पढ़े या न पढ़े छो केरु रोकींदो अथसि हिकिड़ो मिसाल आहे ॻाल्हि पूरी थो करियां शायदि थोरो ॾुखियो लॻे तव्हांखे असां चवंदा आहियूं गैरत आहे मां हिकिड़ो मिसाल ॾिनो शायदि तव्हांखे ॻाल्हि सवली थी पए गैरत मां सोचींदो आहियां त इहा गैरत आहे ॾाढी वाहियात शइ आहे छो जंहिं माण्हूअ पहिरीं शुरूआत कई हूंदी उहो ज़रूरु बेग़ैरत थियो हूंदो जंहिं माण्हू कई हूंदी तव्हां मां जंहिं पाड़े में जंहिं ॻोठ में जंहिं पाण जाइज़ो वठो हर ॻोठ में हिकिड़ो माण्हू बेग़ैरत पैदा थियो हूंदो कहिड़े सेंस में जंहिं पहिरियों दफ़ो पंहिंजी न्याणी खे तइलीम ॾियारी ओड़े पाड़े वारा मिट माइट सभिनी चयो उन बेग़ैरत थी न्याणी खे पढ़ाईंदो सभिनी चयो हूंदो हुननि गैरत इहा हुई त औरत खे बंदि करे क़ैद रखणो आहे ऐं झटि ज़ाहिर रखणो आहे हुन छा कयो न मां पंहिंजी न्याणी खे पढ़ाईंदुसि पोइ हुन जेको समाज में जेको तसवुर त गैरत इहा थींदी आहे उन हुनखे टोड़े उथियो बेग़ैरत पोइ छा थियो सभु बेग़ैरत थी विया अचो न्याणी खे पढ़ाए बचो न्याणी खे हर सभु माण्हू पढ़ाईंदा छो ज़रूरु पहिरियों त कंहिं कई न कोशिशि इहा हाणे सभु पढ़ाईंदा हाणे केरु कोन थो चए बेग़ैरत आहे आम थी वई ॻाल्हि ई हर ॻोठ में हर पाड़े में हिकिड़ो माण्हू ॿियो बेग़ैरत पैदा थियो हूंदो जंहिं छा कयो हूंदो पंहिंजी न्याणी खे संदसि मर्ज़ी सां शादी करणी सभिनी चयो हूंदुसि अरे बेग़ैरत आहे पंहिंजी न्याणी खे मर्ज़ी सां शादी कराए न्याणी खां पुछिबो आहे छा हू सफ़ा को बेग़ैरत आहे पोइ इहा रस्म हली पई पोइ माण्हू कनि था इहे ई हर ॻोठ में हर इलाइक़े में हिकिड़ो माण्हू बेग़ैरत पैदा थियो हूंदो जेका आम डेफिनेशन आहे असां ग़ैरत ॾी पोइ जॾहिं पहिरें माण्हू पंहिंजे ॻोठ में पंहिंजे पाड़े में पंहिंजी न्याणी खे पंहिंजी भेण खे पंहिंजे सोट ऐं मासात खे नौकिरी कराई मुलाज़मत कराई उनखे सभिनी माण्हुनि ताना मेणा ॾिना हुआ त बेग़ैरत तंहिंजे करे मुंहिंजो अर्ज़ु ई आहे त जेसीं ताईं इहे जेके ॾंद कथाऊं टेबूज़ जेके रीतू रस्मूं जेके दिमाग़ में असांजे गंद गिलाज़त भरियल आहे फ़क़ति औरत जे हवाले सां मनसूब थियल आहे शर्म बि आहे गिरत बि आहे हया बि आहे कान्हे गिरत हया शर्म बि आहे इंसान आहे हिकिड़ो उनजी बि ज़िंदगी आहे उहा बि जीअण चाहे थी उनखे बि दुख थिए थो उनजो बि ॾिसो आहे उहा बि जीअण चाहे थी उहा बि हवा ॾिसण आहे उहो मौसम में मज़ो वठणु चाहे थी उहा ॿाहिरि निकिरणु चाहे थी छो छा थियो आहे उनखे उहा कोट में बंदि हूंदी उते सेफ हूंदी छाजे लाइ सेफ हूंदी कान्हे सेफ माण्हू पंहिंजे घर में कूड़ा ठाहियो आहे नंढ माण्हू पंहिंजे घर में सेफ हूंदो आहे हीअ जेका हींअर मिसाल ॾिनो सदर जेका मैटणी हूंदसि जेके पधरणी आहे उहो जेका होटल में वेठी ॿाहिरीं माई खे पादरणी सो वधा छा के घारी माई खे पादर हूंदो छा पंहिंजी भेण न पादर ठा चपो जेको करणो कंदो
पर चलो मुझे गैरत के पात्र न मान सुबह जा मर्द पूरो चौकीदार है गैरत इज्जत करो तो वास्तव ना है गैरत सा माइंड बिल्कुल इज्जत छाए इज्जत पांजे शान मान सा जीण जो नालो है चवण के जीण जो नालो अदाकारी है जिंदगी ना है मां ताके चा खिलो तई खिलो मां ताके चा रोज रोई दियो ता अदाकारी दी न ता इज्जत वरी की थी तहां जी दिल चवे रो ता जी दिल चवे खिलो तो पोइ चलो ता जी जिंदगी है न त ता जी जिंदगी न थी न ताके ॿियो ॿुधाए इज्जत ये है इज्जत आजादी से जीण जो नालो इज्जत है कंध हेठ झुकाए या बेगैरती या बेइज्जती है लेकिन न्यानो सरूर या इज्जत ना है इज्जत शान मान कंध मथे खणी हलन जो नालो है कंध झुकाए हलन जो ना है जेका औरत कंध झुकाए हले थी इहो त समाज जो भूंडो आहे लानता मथे वो उनके बेइज्जत करे तो सुबह शाम न त हिन माण्हू जे साम्हूं था कंध हेठ छो झुकाए हलो केड़ो लो कया ता चोरयो छा कयो ता धाड़ा है फुल लूट के छा कयो ए जेको उना रो जेल में पेन ओए वरी जेल का बाहर निकल मन ही हलदा है तो जेल में न भाई तो चोरी करे बाहर निकल तू छा जो पकड़या बोले ता कोडो न क्या फकत हिकड़ो दो थी बता औरत थी पे घर में जाई बस अब मुझे गाल की जे माफ करियो सो नंबर आखिरी गाल त पांजे मर्जी सा जीण सिखो नंबर इन सेंस में जीण सिखो त ही समाज ता के सोले से जगह कोनी ता जो ता के खाली में थी रखी दे पानी भो सोट दे पानी बाहर बाहर पान जुड़ो पंगो को के मल के छूट है के घूरे जो छो के जो का इशारा में गया कि सब चीज ठीक थी इने के मोड़ो आने को दिसे तो बारो था सका जब कटाए में दिसे तो चढ़ गई घूरे जो वो शिकायत करिए कि भाल भाल तो फला बार को ना बार का नंदा ना मासूम होता है तई चईडो सत पुराना के सो पुराना के बेड़े बंद कर रखना पढ़ना का उठो ये असा बेड़े से घर में बंद कर के सत पुराना नहीं करे ये ऐसा जिते लबे इन इज्जत में जान छड़ायो आजादी वाली इज्जत शान मान सा जीण वाली इज्जत अकुले समझ वाली इज्जत पंजाब वाली इज्जत बराबरी वाली इज्जत ए इंसान थियण वाली इज्जत खपे थी वो जेका मर्द करे या को ॿियो करे वो खपे थी उन जी ॻोल्हा करियो उन ते हलण जी कोशिश करियो भले वो थोड़ी तकलीफ अचे ईंदव हुई तकलीफ में जियो थियो ता को छठन में कोन जियो तकलीफ में जियो थियो चौथी वारी बंद करो 20 साल 40 साल कटे कढो थोड़ी तकलीफ दी ॾींदव ओसो माण्हू थी पाणी मत पाणी